प्रिय विद्यार्थियों, कल्ह पाण चूंड सिंधी मज़मून जो चैप्टर सुर सुराग ऐं सामूंडी करे रहिया हुआसीं। उन जो फस्ट पार्ट पाण कयोसीं ऐं अधु चैप्टर अञा बाक़ी आहे। उन में असांखे लेखक ॿुधाए थो त हीअ जेका आहे सुर सुराग ऐं सामूंडी जी ॻाल्हि, तवारीख़ी ॻाल्हि जेका कल्ह ताईं पाण पढ़ियोसीं, उन में इहो ॿुधायूं त सौधे कारण संभी वेहूं वणजारनि विया चीन बंगाल ॾे रखे माणिक मन। अॻिते ॿुधाए थो त हीअ तवारीख़ी ॻाल्हि आहे त अंग्रेज़नि सिंध फ़तह कई, तंहिंखां रुॻो 5 वरी अॻे यानी 1838 ईस्वीअ में जेको वापारु सिंध में हलियो हो, तंहिंजो मुफ़सल बयानु कमांडर कार्लेस ॾिनो आहे, जो सिंध गज़ेटियर में कुझु क़दुरु ॼाणायल आहे। इन्हीअ साल सिंध में अटकल 21 लखनि रुपयनि जो वापारु हलियो हो। इन्हीअ साल जेके मुख्य शयूं सिंध में आयूं, तिन में चीन ऐं बंगाल जो रेशम हो। मतिलब त शाह साहिब जे वक़्त खां वठी वेंदे 1838 ईस्वी ताईं बि वणजारा इन्हनि पासनि में वेंदा हुआ। लंका लंका कन लय लंका जी ओहरिया सुणी सोन लंका जो सुखुन सामूंडिन। हिन बैत में शाह साहिब ॼाणायो आहे त हिते जे माण्हुनि ॿुधो हो त लंका यानी सिलुअनि में सोन झझो आहे, तंहिं करे ओॾांहुं बि वेंदा हुआ। उतर लॻे ओहरिया वाहूंदे वरनि। जीअं ई उतर मतिलबु सियारे जी मौसम ईंदी हुई, तीअं ई जेके वणजारा हुआ उन तरफ़ वणंदा हुआ ऐं उन तरफ़ वापारु करण जो पंहिंजो पाण में वीचार कंदा हुआ ऐं उते वापार जे लाइ मुसाफ़िरीअ ते निकिरी वेंदा हुआ। हिन मिसरा में चवे थो त चौमासे पूरे थियण यानी उतर वाह लॻण ते यानी सियारे जे मुंहुं कढण सां जॾहिं समुंड माठो थिए थो, तॾहिं वणजारा सफ़र ते वेंदा हुआ ऐं जॾहिं वाहूंदा वरंदा हुआ यानी बहारी मौसम थींदी हुई, तॾहिं पंहिंजनि माॻनि ते मोटंदा हुआ। हिन ॻाल्हि खे वधीक खोलण लाइ चवे थो त ॾिठे ॾियारी सामूंडिन से मतिलबु ॾियारीअ जी मौसम जीअं शुरू थींदी हुई, असांखे ख़बर आहे त जॾहिं ॾियारी थींदी आहे तॾहिं हल्की थधी थधी गुलाबी ऋतु सियारे जी शुरू थी वेंदी आहे ऐं उन्हनि ॾींहंनि में ही सामूंड जेके आहिनि समुंड में वञी करे वापारु करण जे लाइ निकिरंदा हुआ। मतिलबु त सिंध जा सामूंडी असुअ वारे महीने में ॾियारी करे पोइ उसंदा हुआ ऐं पोइ जेठ वारे महीनेदारे गुलाबी रुत में मोटंदा हुआ, यानी जुमिले 6 महीननि जो सफ़र कंदा हुआ। इन्हीअ अर्स मां साबित थिए थो त हू लंका, चीन, बंगाल ऐं ॿियनि पासनि वेंदा हुआ, जंहिं करे अचण वञण में एतिरो वक़्तु लॻंदो हुअनि। हिते किन वणजारनि खे पंहिंजनि कांदियुनि खां विछड़ंदो ॾिठो अथसि त हीउ मुड़ुसु पंहिंजे सूरनि जा सबक उथड़ाइण लॻो आहे। पाण खे वणजारी जी हालति में विझी उहे फोड़ाईअ जा माना विछोड़े जा बैत चया अथसि। इहो इम्पॉर्टेंट अथव। पहिरां त जे हुन त पथर जहिड़ियूं दिलियूं बि ॻारे पाण करे छॾियूं अथसि। ॿुधाए थो त उलोड़ण न ॾे वर विदाई वंज खे, रहो अॼोकी रातिरी लालण मूं लाइ, वञम फोड़ाए एॾे सफ़र सुपरी। ॿुधाए थो त ॿेड़ी हलाइण जो वणजारी छोड़ण नथी ॾे ऐं वर विझी उन खे चुंबड़ी बीठी आहे ऐं रोई मुड़ुस खे चवे थी त वधीक न त बि अॼोकी राति मुंहिंजे साॻे तरसी पओ। ए सॼण मूंखे फोड़ाओ माना विछोड़ो ॾेई हेॾे 6 महीननि सफ़र ते न वञ। अहिड़ीअ तरह ॿिया बि बैत चया अथसि त वणजारूं पंहिंजे वरनि खां विछड़ण महिल झालारो हारींदियूं आहिनि माना तमामु घणो ॻोड़ा ॻाड़ींदियूं आहिनि, रोअंदियूं आहिनि ऐं जेसि ताईं संदन मुड़ुस सुख न मोटंदा आहिनि तेसि ताईं इहे वीचारियूं दरिया में अखा बहिराना विझंदियूं रहंदियूं आहिनि ऐं चौवाटनि ते ॾीआ ॿारींदियूं आहिनि। ऐं ॿुधाए थो त जा जर जाटू न ॾे ॾीआ न मोहे, सदूं होह करे सा पंहिंजे कांद जो। मतिलबु जेका ॾीआ नथी ॿारे जाटू नथी ॾे, उनखे का बि ख़्वाहिश न करणु खपे पंहिंजे प्रीतम सां मिलण जी। वणजारा जॾहिं ऊने ॾींहुं माना तमामु गहरो उहरंदा हुआ, मतिलबु वापार जे लाइ निकिरंदा हुआ, तॾहिं किन खे त वाट ते ई दरियाई चोर वराए वेंदा हुआ। महलूम मागन अॻी फिलंगीअ मंझि फिरिया, सलाह तुंहिंजी मकड़ीअ अची चोर चढ़िया। यूरोपी माण्हुनि खे फिरंगी चइबो आहे। प्रोफेसर गुरबख्शाणी पंहिंजे रसाले में ॼाणायो आहे त पोर्चुगीज़नि ऐं अंग्रेज़नि जे ईसवी 16वीं सदी में हिंदुस्तान में अची कोठियूं वॾियूं
तिन मां के दहाई चोर हूंदा हुआ। शाह साहिब उन्हनि खे फिलंगी छॾियो आहे। किन जे मथां वीर वरी वेंदी हुई त किन में गौराब गर्क थी वेंदा हुआ। जिते ढेंग डरिया तिते तारी तुंहिंजी। अहिड़ीअ तरह शाह साहिब संदन सभु अहिवाल ॾिनो आहे। वणझारनि जे मोटण जा ॾींहं थींदा हुआ त संदन वहूं माना स्त्रियूं हर घड़ीअ तड़ ते अची वाजाईंदियूं हुयूं। परियां को ईंदड़ ॾिसंदियूं हुयूं त उन में अखियूं पाए वेंदियूं हुयूं। हर का चवंदी हुई त मां मुंहिंजो जानी माना प्रीतम हिन जहाज़ में हुजे। मतिलबु त शाह साहिब जहिड़ो पाण फोड़ाईअ जो फटियल आहे तहिड़ा ई दर्द जा दास्तान सिर सामूंडीअ में चया अथसि। अहिड़नि उम्दनि बैतनि चवण सां त कमाल कयो अथसि। सुरसुराग ऐं सामूंडीअ में न रुगो तवारीख़ी ऐं अखियुनि ॾिठा अहिवाल ॼाणाया अथसि पर इन्हनि में तमसील माना भेट बि रखी अथसि। चवे थो त ए बंदा तुंहिंजो जिस्म आहे ॿेड़ी ऐं तुंहिंजो सीनो आहे सड़। पंहिंजो सीनो धोई साफ़ कर ऐं पोइ कंहिं कामिल कश्ती बान जे दामन वठि त दुनिया जे लहरुनि ऐं लोॾनि मां लंघे पार पवंदे। ख़ुदि तुंहिंजे दिलि अंदरि दरिया आहे। ग्वासनि वांगुरु टुॿी हणी मन वारे महिराण मां बेबहा लाल लोचे हथ कर त ॿिन्ही जहाननि में सुखी थींदे। मतिलबु त ॿई रमज़ूं रखियूं अथसि तवारीख़ जी तवारीख़ ऐं नसीहत जी नसीहत। वेतर उन्हनि सां सिक ऐं दर्द जूं ॻाल्हियूं ॻंढे उन्हनि अहिवालनि खे हेकारी मन मोहींदड़ बणायो अथसि। शाह साहिब निहायत रिलणो मिलणो आहे। ॻाल्हियुनि ॿुधण जो बि शौक़ु जजो हुअसि। कराचीअ जे हिन लाड़ वारे बाङे में आयो आहे ऐं उतां कंहिंखां ककराले शाह बंदर तरफ़ जो हिकु कुहिनो किसो ॿुधो अथसि त उन्हीअ बाबति बि बैत चया अथसि। ककराले में ॼाम तमाचीअ जे पारां संदसि भाउ ओॾे ॼाम हुकूमत कंदो हो। हिन जो पुटु जखरो निहायत सुखी मर्द हो। शाह साहिब हिन जी तारीफ़ में तमामु घणा बैत चया आहिनि। हिन जी तारीफ़ में केतिरा ई बैत चया आहिनि। जे रसाले में शाह साहिब जे रसाले में केतिरा ई बैत चया आहिनि। जे रसाले सुर प्रभातीअ में ॾिनल आहिनि। लीला चनेसर जा बैत बि हिन तरफ़ अची ॾिना अथसि जो चनेसर जी गादीअ जो हंधु तौर नाले शहर में हो जंहिंजो वीरानो अॼु ताईं शाह कपूर जे नज़दीक मेहरपुर बढर में मुग़लबनि जे अधु वाट ते शाही सड़क खां थोरो पासीरो हो। त इहो थियो सुरसुरागी ऐं सामूंडी जंहिंजो बयां अॼु पाण कयोसीं। अधु कल्ह कयोसीं अधु अॼु कयोसीं। त इन में शाह साहिब ॿुधायो आहे त जॾहिं इहे वणझारा वेंदा हुआ वापार ते त संधूं वहूं जेके आहिनि कहिड़ीअ तरह उन्हनि जे विछोड़े जा दर्द कंदियूं हुयूं ऐं उन्हनि जी विछोड़े जी ज़िंदगीअ जो पिणु हिन में थोरो घणो बयानु कयल आहे। ऐं हू त वापार ते निकिरे उन्हनि खे वापारु प्यारो हूंदो हो। ॾियारीअ जी मौसम थींदे ई निकिरी वेंदा हुआ ऐं वरी जॾहिं होलीअ जी रुत चेट जो महीनो ईंदो हो तॾहिं हू वापसि वञण जा सारा कंदा हुआ ऐं फगुण ऐं चेट धारे हू वरी वापसि ईंदा हुआ ऐं कहिड़ो कहिड़ो वापारु कंदा हुआ उहो सॼो हिन जे चैप्टर में इहो सॼो बयानु कयल आहे। बसि एतिरो ई।